महबूबन जे बारगाह में एक औरत आई। अर्ज के सोना मां ख्वाब डिठो वा मुझे घर जे अॻियां वॾो सायेदार वण बीठो वा वो किरी पियो। परेशान आया। मां फरमायो तुझो घर वारो काथे? अर्ज की सफर ते वेला। अगे मानो सफर ते तिजारत जे ला वींदा हा तो उनके साल महीना लॻियो वींदा। अल्लाह जे महबूब थोड़ी देर खामोश करे पान फरमायो अम्मा इन ख्वाब जी ताबीर इहा आहे त तुझो घर वारो वफात करे। हाने तो इद्दत जा ॾींहं गुज़ार पोजे तुझी दिल चवे बे मर्द सां शादी करण जी त मां मोहम्मद तोखे इजाजत। प्यारा मुसलमान भाइरो औरत जो मापे का बाद में सहारो घर वारो होंदो वा उन जो मुड़स होंदो वा। माए साबा ये जो खबर बुधिया महबूबन जे साम्हूं त पाण के रोकया पर जिया जो हुजरे मां बार निकती अखिन जा बंद टुटी पया जने इया पी चवे जोड़ टुटी पियो जल्दी में कलट पहरी दिल तोड़े म्या है जोड़ टुटी पियो जल्दी में कलट पहरी दिल तोड़े म्या मुँह तरसाया मूर न तरसा जी जल नेठ निहोड़े म्या मुँह तरसाया मूर न तरसा जी जल नेठ निहोड़े व्या। लुड़क वहे पया अखिन जा बंदज टुटी पया हिय माए रूमदी अचे पई त साम्हूं मुझे हबीब जो गुलाम हजरत अबू बकर सिद्दीक मिलो आहे। माई रोई चोती माई सब गाल के घुमाए। प्यारा अबू बकर घर वारो सफर ते वियो आ साल थी वियो आ गरीबी हाला घर में राशन नाहे नंढड़ा बच्चा हिन गुरबत परेशान कयो वा। पो हाणे रोवंदे वता थे हजरत अबू बकर सिद्दीक या किसे मुबारक में हथ हणे चंद पैसा कदे उन माय के दिना फरमायो अम्मा ये पैसा वट बचन के खादो वठी खारा गम न कर अल्लाह कंदो अज रात तो जो घर वारो वापस अचे वींदो। बचन के खादो खारा घर वारो मुठी। माई साबा के घर वारे जे अचण जो मुझा दोस्त फिक्र घटजी वियो पंहिंजे ईमान जो फिक्र लाहक थी। हाणे मां वञा त किॾा वञा? अगर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गलत ते चवां तब मुझो ईमान वींदो। अगर अबू बकर सिद्दीक के चवां थी अबू बकर गलता तब मुझो ईमान वींदो छो त अबू बकर के सदाकत जो ताज पारायण वारो को मौलवी नाहे को सरदार नाहे को कबाइली अमायद नाहे। सिद्दीक अकबर जी सदाकत जो त कुरान चौंदो आ वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। अबू बकर सिद्दीक के सदाकत जो ताज पाराण वारो मुझो रब्बा मुझा दोस्त मोटे आए बच्चन के खादो खाराए चाहे नमाज मुसल्लो खणी घर में नफल पढ़े अल्लाह पाक का दुआ पे घुरे मुझा मौला मुझे ईमान जे हिफाजत फरमा ईमान जी हिफाजत फरमा। मां वञा
त काॾे वञा अल्लाह अल्लाह जॾहिं ताजद जो टाइम थियो आहे माईअ जे घर जो दरवाज़ो ठुकियो आहे माईअ जो दरवाज़े ते वञी पुछो केरु दरवाज़ो खोले सुभान अल्लाह उन जो घर वारो दर ते मौजूद बीठो आहे आयो घर वारो माई साहबा घर वारे जे लाइ नाश्ते पानी जो इंतजाम कयो मुझा प्यारा मुसलमान भाइरो फजर जी नमाज पढ़े माईअ खे सुख कोन पियो अचे माईअ जी दिल कान पे लगे इहो इरादो वा त सिज उभरे वञी महबूब करीम खां इन सवाल जो जवाब वठां त राणा तो त चयो वफ़ात करे वयो ही त वापस मोटे आयो मुझा प्यारा महबूब तुंहिंजे लाइ त रब फरमाईंदो वा दुनिया वारो मुझो हबीब पांजे खास मुताबिक कलाम कोन कंदो वा मुझे महबूब जो जेको फरमाना वो मां रब पाक जे वही आहे मुझा दोस्त फजर जी नमाज पढ़े सिज उभरी मथे आयो या माए साबा मस्जिद नबवी जे दरवाजे ते आए त मुझो रहमत वारो नबी मुझा दोस्त असहाबन जे झुरमुट में मस्जिद नबवी जे सहन में बैठो आहे माई साहबा जो आई अल्लाह जे महबूब करीम उन माई साहबा के ॾिसी करे पाण मुरकी मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अम्मा तुझे अचण जो सबब मुके मालूम आ मुके खबर आ तू छो छाजे ला आईया जी हाँ मुझा प्यारा हबीबा मां इन जेला आई आया ओ मुझा प्यारा मुसलमान मुझे महबूबा फरमायो अम्मा मां भी सचो त अबू बकर भी सचो आहे मुझा राणा वजात फरमा मुझे महबूब पाक फरमायो जने अम्मा मदीने वारे मीर तोखे चयो तो जो घर वारो वफात करे वयो आहे उन वक्त में वफात करे वियो हो पर जने अबू बकर सिद्दीक जे ज़बान मां ये लफ्ज़ निकता तो जो घर वारो मोटी ईंदो वो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सदाकत के बरकरार रखंदे करे तुझे घर वारे के नई जिंदगी दई करे शाम खां मदीने पाक जे सरजमीन ते पहुंचायो आहे।